सानो इश्क मरीदा ढोलण वल वल कतल करीदा वल वल कतल करीदा वल वल कतल करीदा अरे किसी ने तो छा ॾिसां साहब मुखे ॾिस हाणे तूं बि को ॾिसण जहिड़ो आहीं छा? मुंहिंजो मतिलबु आहे त ख्याल सां सफ़ाई कर। न साहब मां त हिन कपिड़े सां सफ़ाई कंदो आहियां, ख़्याल सां सफ़ाई करणु मूंखे ईंदी कोन्हे। अलाह वॾो को बेकार आहीं। सॼो ॻोठ बेकार आहे, अव्हां खां सवाइ ॿियो कंहिं वटि बि कार न आहे। बस कर जान छॾ चिबा। अस्सलामुअलैकुम उस्ताद धनु धोबी खुशी चङो भलो ताज़ो तकड़ो ढोर ढगा कुत्ता बिला कुछ लगा पिया थी। चुप करे कम जी ॻाल्हि कर घणो मखण नाण। हा कम ॿुधाए हा कथे हा छो न कंदुसि। अरे रोई छो तो ख़ैर त आहे। अरे कुछ ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न। ॿुधाए सॼो हाल हक़ीक़त ॿुधाए त पोइ ॿुध। मूंखे पंहिंजी ज़ाल वठी ॾे। तोखां तुंहिंजी ज़ाल केरु खसे वियो आहे? अल्लू ऐं टोली। अरे तुंहिंजी शादी त थियल ई न आहे। छो बाक़ी पावली सां पहिरीं शादी कई। कहिड़ी? हा टोनी वारी ज़ाल पावली। हा हाणे वरी सभु चवनि था तव्हां पावली टोनीअ जी ज़ाल आई, पर अॻु में त मुंहिंजी ज़ाल ई न। अरे तोखे हया शर्म छो नथो अचे? हा हुजे त अचे न बाबा न, असां मवाली इन्हनि शयुनि खां पाप ऐं इहे ॿई शयूं त पाण सां ठहंदी कोन। अरे गुल्लू लठ खणी आ। बाबा न लठ छो? हा तोखे हया शर्म सभु सेखारियां थी। ओ मुंहिंजा बाबा मूंखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत ई कान्हे। बसि हेठि पेरनि ते हथ थी ऐं ॿाहूं ते चवे त पटको लाहे पेरनि ते रखाए, बसि मूंखे पंहिंजी ज़ाल वठी ॾे। अरे गुल्लू अञा बीठो आहीं? हिन मवालीअ खे ईअं डोड़ाए कढ जीअं घर जा कुता रोलू कुतनि खे डोड़ाईंदा आहिनि। मुंहिंजा सुहिणा त तुंहिंजी इज़तड़ी कयां। गुल्लू गुल मोहम्मद पाण प्यारऊं हरू भरू मवाली जी बेइज्जती ख़राब न कर। मां वञा चङो इज़त थोरी त कयां न। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।